हुकूमत पारां पेट्रोलियम शयुनि जा अघ हफ़्तेवार बदिरां रोज़ानो बुनियादनि ते तय करण जो ऐलान पेट्रोलियम जे वफ़ाक़ी वज़ीर अली परवेज़ मलिक चयो आहे त वफ़ाक़ी काबीना फ़ैसिलो कयो आहे त ओघरा रोज़ानी बुनियादनि ते पेट्रोलियम शयुनि जा अघ तय कंदी। ओघरा पारां अघ वेबसाइट ते जारी कया वेंदा। तेल जे अघनि में रोज़ानी बुनियादनि ते लाह चढ़ाईंदा उन्हनि खे आवाम ॾांहुं मुंतक़िल कया वेंदा। वफ़ाक़ी वज़ीर अता तार सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस में अली परवेज़ मलिक चयो त हुकूमत पेट्रोलियम शयुनि जे अघनि खे डीरेगुलेशन ॾांहुं वठी वञी रही आहे। पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतुनि में वॾी वाधि थियण जा इम्कान। पेट्रोलियम शयुनि जी नई क़ीमतुनि जो ऐलान अॼु कयो वेंदो। ज़रियनि मूजिबि डीज़ल 40 रुपया ऐं पेट्रोल 10 रुपया फ़ी लीटर महांगो थियण जा इम्कान आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत ओघरा खे पेट्रोलियम शयुनि जो ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करण जी हिदायत करे छॾी। तेल कंपनियुनि जो चवणु आहे त मुल्क में रुॻो 14 ॾींहं जा तेल ज़ख़ीरा बचा आहिनि। रियासत आबनाए हुरमुज़ खोलाए सघे थी त कश्मीर बि खोले। ईअं नथो थी सघे त कुझु माण्हुनि जे ॾोहनि जी सज़ा समूरनि कश्मीरनि खे ॾियो। जंहिं ग़लती कई आहे उनखे पकड़ियो ऐं सज़ा ॾियो। हुकूमत रुॻो एहतजाज कंदड़ न पर समूरनि कश्मीरनि खे सज़ा ॾेई रही आहे। कश्मीर गिलगित बल्तिस्तान जा माण्हू हाणे पुराणी पघार ते हलण लाइ तयारु न आहिनि। एहतजाज कंदड़ ऐं रियासत हलाईंदड़नि खां मुतालबो आहे त आम माण्हुनि खे मुतासिर न करियो। पीपी चेयरमैन जो आज़ाद कश्मीर जे इलाइक़े डडियाल में जलसे खे ख़िताब। बिलावल भुट्टे ज़रदारी चयो आहे त कश्मीर जो फ़ैसिलो कश्मीरी आवाम खां सवाइ ॿियो केर बि नथो करे सघे। असांखे इक़्तिदारी कमरनि में कश्मीरनि खे वहिणो आहे। कश्मीरनि जा हक़ कंहिं बि सूरत में फ़बाइण न ॾींदासीं। जॾहिं सियासी बहिरान थींदो आहे त गैर जमहूरी क़ुवतूं अची वेंदियूं आहिनि। पीपी चेयरमैन चयो त हाणोकियुनि हालतुनि में ट्रुथ एंड रिकन्सिलेशन जोड़ण जी तजवीज़ ॾिनी। एहतजाज कंदड़नि खे अपील आहे त कमीशन जो कमु पूरो थियण ताईं एहतजाज रोकनि। पाकिस्तान जी रियासत खे अपील आहे त कमीशन जी रिपोर्ट अचण ताईं कार्रवायूं रोके। मुंहिंजी तजवीज़ ते एहतजाज कंदड़ ऐं रियासत जो जवाबु न आयो आहे। मुहाजिरनि जी सीटुनि जो फ़ैसिलो आइन साज़ इदारा कंदा। चूंडुनि खां पोइ आइनी कन्वेंशन कराए वेंदो। उन में अवाम पाण तजवीज़ूं ॾींदो। विच ओभर में शिकतान खिते ऐं सॼी दुनिया में तबाही पखेड़ी आहे। पाकिस्तान अमेरिका ऐं ईरान विच में टियाकड़ी कई। असांजी टियाकड़ी जी कोशिशुनि में चीन मदद कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो तक़रीब खे ख़िताब। वज़ीर आज़म चयो त चीन पाकिस्तान जो इंतिहाई एतमाद जोॻो ऐं मुख़लिस दोस्त आहे। हर मुश्किल घड़ी में साथ ॾिनो आहे। पाकिस्तान ऐं चीन जे सनअतकारनि विच में $44 करोड़ खां वधीक जा मुआहिदा थियण जो सुठो सुहिणो आहे। अणोखी सीड़पकारी सीपेक फ़ेज़ 2 खे हथी ॾियण लाइ हिकु तरफ़ क़दम आहे। अमरीकी हमलनि बाद ईरान जो शाम जे इलाइक़े तनफ़ में अमरीकी फ़ौज जे कमांड सेंटर ते हमलो। रेडार सिस्टम हेलीकॉप्टर्स ऐं अमरीकी फ़ौजियुनि खे निशानो बणायो। ओमान, क़तर, कुवैत ऐं बहरीन में बि अमरीकी फ़ौजी अॾनि ते ड्रोन ऐं मिसाइल हमला। अमरीका इराक़ में मौजूदु पंहिंजे शहरनि खे फ़ौरी तौरु निकिरी वञण जूं हिदायतूं जारी करे छॾियूं। अमरीका पारां ईरान ते मुसलसल शही राति में हमला कया विया। वधीक 9 ईरानी शहरी शहीद। बंदर ख़मीर में पुलिनि ते हमलनि दौरान 7 शहरी शहीद ऐं 9 ज़ख़्मी। हुर्मुज़गान में हमले दौरान 2 शहरी शहीद ऐं 4 ज़ख़्मी थी पिया। बंदर अब्बास खां खुमेर ताईं रोड ब्लॉक थी वियो। बंदर अब्बास रेलवे स्टेशन खे बि निशानो बणाए वियो। अमरीकी सेंट्रल कमांड सेंटर जो चवणु आहे त वेढ़ाक जहाज़नि ऐं ड्रोन वसीले ईरानी फ़ौजी हदफ़नि खे निशानो बणायो। ईरानी सिहत वारी वज़ारत जो चवणु आहे त 6 ॾींहंनि दौरान अमरीकी हमलनि में 38 ॼणा शहीद ऐं 400 खां वधीक शहरी ज़ख़्मी थिया आहिनि।
प्रिया कुमारी सूदो 23 मुखी ॿारनि जी बाज़ियाबी लाइ बबलो क़ौमी शाहराह ते धरणो। सिंध पंजाब रोड बंदि प्रिया कुमारी एक्शन कमेटी जे सॾ ते धरणे में सिविल सोसाइटी सियासी समाजी ऐं क़ौमपरस्त अॻुवाणनि सूदो वॾे अंग में शहरनि जी शिरकत। धरणे में मुखी ॿारनि जा वारस बि मौजूदु। अॻुवाणनि चयो आहे त असांजो हिकु ई मुतालबो आहे, मुखी ॿार बाज़ियाब कराए आणियो, असां वापसि हलिया वेंदा। मुखी ॿारनि जी बाज़ियाबी लाइ सिंध पंजाब रोड बंदि रहंदो। एक्चुअली मुझे मथां कोई अहिड़ो इल्ज़ाम ना है। असांजे डॉक्टर सुरेश साहब के कोई अहिड़ो कोई अख्तियार आहे, कहिड़ी कानून कहिड़ो आइन तहत हिनखे मुअत्तल करण जो कोई अहिड़ो को अख्तियार कोई कोन्हे। हिन चयो आहे त दिलि आज़ारी थी आहे हिंदू कम्युनिटी। राजकुमार जी प्रेस कॉन्फ्रेंस में मुंहिंजे हुन सां गॾु विहण, हो मुंहिंजे हिंदू पंचायत सखर जो हिकिड़ो मेंबर आहे, मुंहिंजो फर्ज़ु आहे हुन सां गॾु विहण। त भई मां कंहिं गैर कानूनी अमल में गॾु न आहियां, हुन एहतजाज सां लातालगी ज़ाहिर न आहे कई। गैर कानूनी में छा मुराद आहे ईश्वरलाल साहब? ॾिसो साईं, ॻाल्हि ॿुधो, असां हिंदू जेके पाकिस्तानी हिंदू आहियूं उहे अमन परस्त आहियूं, उहे असां पाण इनोसेंट नेशन आहियूं। असां पाण चवंदा आहियूं त कानून हथ में न खणिजे ऐं हुनखे कोई प्रेशर न आहे। जॾहिं त हू डेली बेस ते एहतजाज में वेंदो हुयो, मुखी ईश्वर लाल चयो आहे त हिंदू पंचायत जे सदर डॉक्टर सुरेश कुमार वटि मूंखे मुअत्तल करण जो को बि अख्तियार न आहे। राजकुमार हिंदू पंचायत सखर जो मेंबर आहे। प्रेस कॉन्फ्रेंस में गॾु वेहणु फ़र्ज़ु हो। मुखी ईश्वर लाल चयो त राजकुमार एहतजाज खां लातालगी न कई आहे, पर गैरकानूनी अमल खां कई। असां हिंदू पुरअमन आहियूं, कानून हथ में न खणंदा आहियूं। मुखी ईश्वर लाल हिंदू पंचायत जे पैटर्न इन चीफ जे उहिदे तां मुअत्तल। हिंदू पंचायत जे चेयरमैन हरेश लाल ऐं सदर डॉक्टर सुरेश कुमार तलरेजा मुखी ईश्वर लाल खां प्रेस कॉन्फ्रेंस ते वज़ाहत बि घुरी वरिती। डॉक्टर सुरेश कुमार तलरेजा चयो आहे त मुखी ईश्वर लाल हिंदू बिरादरी जी दिलि आज़ारी कई आहे। हिकु ॾींहुं अॻु सखर में प्रिया कुमारी जे पीउ राजकुमार ईश्वर लाल सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बबलो धरणे खां लातालगी जो इज़हार कयो हो। बनू में सिक्योरिटी फोर्सेस की कार्रवाई में 24 ख़ारजी दहशतगर्द मारिया विया। ISPR मूजिब 24 कलाकनि दौरान बनू ऐं बरबारसे जे इलाइक़नि में कार्रवाइनि दौरान फायरिंग की ॾेवट में 24 ख़ारजी मारिजी विया। हथियार ऐं बारूदी मवाद हथ दहशतगर्द बेगुनाह शहरनि जे क़त्ल में मुलविस हुआ। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां बनू में कामयाब कार्रवाई ते सिक्योरिटी फोर्सेस के बेटा पेश। कराची में SIU पुलिस के बिन अफ़गानी दहशतगर्दन के मुकाबले में मारण की दावा। SSP समीउल्लाह सुमरू चयो आहे त सोराब ॻोठ में मारिजी वियल ॿई जवाबदार अफ़गानी ऐं TTP जे कमांडर फैज़ उर्फ फैज़ी ग्रुप जा मेंबर हुआ। दहशतगर्द शेर खान ऐं सईद मोहम्मद कोटिया टाउन में डॉक्टर खां 1 करोड़ रुपया भत्तो घुरियो हो। टिन DIGs ऐं टिन SSPs ते 36 करोड़ रुपया भत्तो वठण जा इल्ज़ाम। सोन जो वापारी सिंध हाईकोर्ट पे अची वियो। अदालत चीफ सेक्रेटरी सिंध समेत ॿियनि धुरनि खे नोटिस जारी कंदे 4 अगस्त ताईं जवाब तलब करे वरितो। अदालत हुकुम ॾिनो त जेकॾहिं दरख़्वास्त गुज़ार ख़िलाफ़ किथे को केस दाख़िल आहे त तफ़सील पेश कया वञनि। दरख़्वास्त गुज़ार सोनारे नोमान जो चवणु आहे त DIGs ऐं SSP जे नाले ते वाजिद शेख ब्लैकमेल करे 36 करोड़ रुपया भत्तो वरितो। हर हफ़्ते 70 खां 80 लख रुपया भत्तो उगाड़ियो वेंदो हो। दरख़्वास्त में DIG अफ़सर मैसर असर रज़ा ऐं DIG इरफान बहादुर खे धुर बणायो वियो आहे। SSP ख़ालिद मुस्तफ़ा कोराई, मुर्तज़ा तबसुम ऐं SSP ज़ुबैर शेख खे बि धुर बणायो वियो। दरख़्वास्त गुज़ार जी ॼाणायल DIGs ऐं SSPs ख़िलाफ़ FIR दाख़िल करण जी इस्तदा। चंबड़ के मदरसे में नशे वाली गोरियों खाराए बदफेली बाद क़त्ल कल निंगर इमरान कोराई जो केस दाखिल। पुलिस जो चवणु आहे त मौलवी ऐं हिकु खुदाबी निंगर के बदफेली बाद क़त्ल करण जो एतराफ़ करे वरितो आहे। मक़तूल निंगर के पीउ अली नवाज़ कोराई की फरियाद ते मौलवी रियाज़ कारियो ऐं नूर अली बबर के केस दाखिल। FIR के मतन में चयो वियो आहे त निंगर इमरान कोराई मदरसे में रहंदो हो,
मौलवी रियाज़ कोराई ऐं नूर अली बबर खेसि नशे वारियूं गोरियूं खाराए बदफ़ैली जो बाद क़तल कयो। सिंध में 20 जुलाई का 24 जुलाई ताईं तेज़ हवा और गजगोड़ से बरसात जा इम्कान। थरपारकर सखर लाड़काणो जेकाबाद शिकारपुर और दादू ज़िलनि में बरसात जा इम्कान आहिनि। तेज़ बरसात आंधारी और विझ किरण सबबि नुक़सान थियण जो ख़दशो ज़ाहिर। लाॻापियल इदारा अॻुवाट क़दम खणनि त जीअं अणवणंदड़ वाक़िअनि खां बची सघिजे। मौसमियात खाते जो चवणु आहे त 13 जुलाई का 25 जुलाई ताईं आज़ाद कश्मीर, खैबर पख्तूनख्वा, पंजाब और बलूचिस्तान में तेज़ बरसातुनि जा इम्कान आहिनि।